50 खनि आरो प्लांट आया आहिनि जंहिंजी लागत जेका आहे जंहिंजो टेंडर सां करायो 17 लाख रुपए में सी प्लांट जो माशाल्लाह बहितरीन तरीक़े सां हिकिड़ी आला मयारी शइ लॻल आहे हिकिड़ी क्वालिटी वारी शइ लॻल आहे जेके असांजी 800 स्कीम आहिनि ॻोठनि में कमु आहिनि उन मां इहो हिसो आहिनि माशाल्लाह बहितरीन तरीक़े सां हिकिड़ी शइ हले पई ऐं असांजा तक़रीबन हाणे मां सम्झां थो त 40 खां मथे आरो प्लांट फंक्शनल थी विया आहिनि 8-10 जेको ॾिसो था पिया ज़्यादती ठेकेदार जी पेमेंटां रोकणु जंहिंजे करे माना माण्हू सम्झो अहिड़ा 8-10 प्लांट आहिनि जेके रहिजी विया आहिनि पर मां हाणे बि पंहिंजे दोस्तनि खे इहा चवां थो त बिल्कुलु इनशाला सभु शइ थी वेंदी मुकमल असां हाणे बि पूरी उमेद आहियूं शायदि असांखे कमु जेको आहे पहिरें ॾींहं खां वठी करे आख़िरी ॾींहं ताईं कमु करिणो आहे जेतिरो ताईं मां ऑफिस मुंहिंजी आहे मां फंक्शनल आहे ओतिरो ताईं मां पंहिंजी पूरी दिलो जान सां कोशिशि कंदुमि त का बि हिकिड़ी शइ रहिजी न वञे पर गवर्नमेंट जी सख़्तु मुखालफ़त आहे इन लाइ त इहे पैसा बची वञनि इहे आवाम जे कमु न अचनि इहे पैसा अची करे खाई वञूं जॾहिं मां वेंदुमि तव्हांखे मां पूरो पनो ॾींदुमि त हे शइ असां छॾियूं वञूं था पिया ईअं न त जॾहिं मां आयो हुउमि तॾहिं 505 रुपया पिया अकाउंट में हाणे इनशाला अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे हाणे असांजा 3 करोड़ खां मथे पैसा पिया आहिनि जेके आवाम जे लाइ ख़र्चु करणु चाहियूं था इनशाला उहे घुटकी आवाम ॿुधे थी पई तव्हांजे ज़राए सां उन्हनि खे बिल्कुलु इहा पूरी उमेद ॾियणो खपे त असांजा जंहिंखे असां चूंडे करे कंहिं उहिदे ते पुॼायो आहे उहे इंसाफ़ पसंदि आहिनि उहे असांजी नियत बुरी न आहे असां माण्हुनि जे पैसनि जी हिफ़ाज़त कई आहे पर हाणे साल थी वियो आहे ट्राए कयूं था पर गवर्नमेंट करणु नथी ॾे पैसा ख़र्चु नथी करणु ॾे इहा गवर्नमेंट जी ज़्यादती आहे ऐं घुटकी जे आवाम सां ज़्यादती आहे